यजीद जे हथ ते हथ न रखंदुम क़िबला तहां के तकलीफूं ईंदियूं इम्तिहान ईंदा आज़माइशूं ईंदियूं परेशानियूं ईंदियूं तकलीफूं मुसीबतुन ला तैयार थियो पर मैं तैयार आहियां आशिक आहियां महबूब जो गुलाम आहियां पाण पंहिंजे नाने करीम जे मज़ार ते आया अज बुधजा नाने करीम जे मज़ार ते आया मज़ार जे वञी करे अर्ज़ था करण मुंहिंजा नाना करीम मूंखे प्यारा तुंहिंजे क़ुरान सां मूंखे प्यारा तुंहिंजे फरमान सां मूंखे प्यारा तुझे इस्लाम सा मुखे प्यारा तुझे इरशाद सा मुखे प्यारा तुझे हदीस सा मुखे प्यारा तुझे दीन सा मां यजीद जे हथ ते हथ न रखंदुम से फरमाइंदा हुसैन काॾे तैयारी आ क़िबला मदीने में मां खून रेज़ी करण नथो चाहियां मुंहिंजा सोना साईं इजाज़त मिले त मां मदीने खे छॾे करे मक्के शरीफ में रब जे बेत जा वञी सजदा कया मुंहिंजा महबूब फरमाइंदा तोखे इजाज़त बुधण चाहियो बुधू त ख़बर हाणे करबला हिकड़ी धर त सागी बुधंदो ओ बाबा हिकड़े तकरीर के करबला बुधाई जी गालियूं त सागियूं कयो साईं जो करबला हिकड़ी हाणे तहां भला बी करबला ठायो त मां बि वालियूं मटाया तही को मुजाहिद मैदान ते अचो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे छा पिया चन पिया इजाज़त मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा हुसैन छो छाजी करे जेथो असां खे पसंद पाक कुरान मथस गोर घर बार जिंद जान आ हथ मथे खण जा कयूं दीन ता दिल रुबा सिर्फ ता ओ नाना नबी पाक नूरुल हुदा आज इंशाअल्लाह एड़ो पर जो निड़ी वे त खबर पई त के जवान जे वर चढ़े हुए इजाज़त मिले था कयूं अलविदा ओ नाना नबी पाक नूरुल हुदा इजाज़त फरमायो इजाज़त अब आता जो छा की दो असा जो नबी असा के दिसे दो हीर ही भरी ने प्याज लाए बहन के हलाई न हे चांडियो साहब आयो चांडिया साहब इन के जे तू लाए हलाई दे त किथे किथे दिसंदा सजी दुनिया में ये लाए वा मन हिते वेही सजी दुनिया में ऐ रसूलुल्लाह जो यो मुजज़ो आ जो पाण पंहिंजे मज़ार अनवर मां अज मुकीम दाहरी जे हिनन आशिकन के दिसन पिया आशिकन के दिसन मां हाणे पंहिंजे जलसन में बयान कयो हजरत अमीर उमर से हिकड़े दफे तकरीर पे कई तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर पे चवे तकरीर हले पई चे पियो ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ हाने ॾिसो ये तकरीर है हिकड़ो खुदा जी दाता फन इन आहे त कई आलम अहिड़ा जिन खे इल्म आहे पर तकरीर कंदी अचे ये ना है त जेको अची करे वेही लाउड ते तकरीर करे ये नथो थी सके ही खुदा जी तरफों अता करदा शे ऐ तकरीर जे उसूल मा यो आ त मा कबल माना जेका पहिरीं गाल कई पोई गाल कई उनन बिन्ही गालन में ताल्लुक हुजी तहां के जेकरे के खतीब के जाचनो आ त वाकई ही खतीब आहे तकरीर करे बस करे त उन जी तकरीर लिखूं लिखी महसूस कयो त वाकई हिन जे पोइन गालन जो अगिन गालन सा ताल्लुक आहे या ना आहे जे ताल्लुक गालन में नथो रहे त माना खतीब में या कमजोरी आ ए न त वो जिरकी वांगुर जरे होते पे ट्रपडे जरे होते पे ट्रपडे यो खतीब ना हाने हजरत अमीर उमर तकरीर पियो करे तकरीर कंदे कंदे हजरत अमीर उमर चयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ हाने हजरत सारिया जे को नबी से जो सहाबी हो ओ सवे मेल परे जिहाद ते जंग ते निकतल हो सवे मेलन परे तई मुकीम दाहरी वारो सवे मेल परे हजरत अमीर उमर पियो चे ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ ओ सारिया जबल ते चढ़ जरे मोटी आयो जे पियो जंग पे हली जंग जे हलते हलते असा जंग में हार जी वणू हां पर अमीर उमर जो आवाज आयो सारिया जबल ते चढ़ सारिया जबल ते चढ़ मां ता का तो पूछा खुदा जो वास्तो दई त बुधाए जा जे अमीर उमर जी या नजर आ
मदीने में वेही करे समय मेलन ते ॾिसे पियो त अमीर उमर जे सरदार रसूलुल्लाह जी भी नज़र आहे जो अॼु मदीने मां वेही न आशिकन खे बि ॾिसी रहियो आहे। जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमा अहले सुन्नत, हुसैनियत, मुर्शिद करीम इब्न उसैमीन आए नजदन जो मौलवी, वहाबिन जो मौलवी। इंटरनेट ते हींअर मूं वटि कान्हे, मां तव्हांखे खोले ॾेखारिया। पुछूं इब्न उसैमीन जी हज़रत उमर मदीने में वेठो हो। हाँ, मदीने में वेही करे समय मेलन ताईं हज़रत उमर जी नज़र पहुंची वई। जी हाँ, या हज़रत उमर जी करामत आ। हज़रत उमर खे अल्लाह करामत ॾिनी जो परे खां समय मेलन ताईं ॾिसे पियो। अबा हेॾे पाणी बि पियो, हेॾे कन कजो। हज़रत उमर करीम जी इहा नज़र आ जो समय मेलन ताईं ॾिसे पियो। ऐं इब्न उसैमीन तो चए इहा हज़रत उमर जी करामत आ। अबा जे इहा हज़रत उमर जी करामत आ त ही रसूल अल्लाह जो मोजज़ो आहे जो पंहिंजे गुलाम खे ॾिसे पियो। महबूबे खुदा का है दरबार मदीने में। किथे तो दरबार महबूबे खुदा का है दरबार मदीने में, दरबार में है उम्मत आसी के गम खार मदीने में, गम खार मदीने में। जैसे इन भला वो मक्के जो विशान बुधायो चेथो मक्का में बरसते हैं अनवार खुदाबंदी। वो क्यों लहरी बारो जिन रखे फिटा रहमत का लगा देखा बाजार मदीने। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमा अहले सुन्नत, हुसैनियत, 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 यजीजियत। हाय इश्क़े मोहम्मद दिल में मेरे वो काश जिन्हों तके जा पहुंचे। जे तो आशिक एड़ो थी एड़ा अंदाज अपना एड़ा तरीका कर जाऊं मैं जिधर, जाऊं मैं जिधर सब लोग कहें दीवाना है, दीवाना है, दीवाना है। सुभान अल्लाह। केर भी दोस्त आए मिलने की कोशिश न करे तकीर बुधो, सब दोस्त वेही तकीर बुधो, सब वेही रहो। केर मिलने की कोशिश न करे, सब वेही रहो। दा मेहरबानी करके अंदाज एड़ा कर सीरत ही सूरत पंहिंजी एड़ी बना जो जिथे वही जाऊं मैं जिधर, अबा जाग जा, जाऊं मैं जिधर सब लोग कहें दीवाना है, दीवाना है, दीवाना है। अरे मदीने जे तोखे नसीब थे न या जेका मोबाइल शरीफ आ इन मोबाइल शरीफ के खीसे में हणी इन न त मोबाइल पे हले न को सलाम पढ़ी, न को विर्द पढ़ी, न को वजीफो पढ़ी, न को दलाइल खैरात पढ़ी, न को कुरान जा खत्म कढी। इन न कजा ऐ मदीने में वनी छा कजा। क्यों सुस्त खड़े हो दिल वालो, जी भर के पियो, जी भर के पियो। अरे खाली न जाए का कोई यहाँ से ये हाशमी लंगर खाना है, लंगर खाना है। नबी जो इश्क
हजरत हुसैन मुझे महबूब जे दिल जो चैन मुझा साईं पर सहाबी प्या चवन एकड़े दफे सी नबी करीम जे पोया प्या हलो हलंदे हलंदे मुझा हबीब हलन प्या मदीने जे घटन में ओ जदों मदीने जे मीर जी नजर हजरत हुसैन ते पया यलाब मासिबियाने पारन सा गड रांद पियो करे नडलो हुसैन रांद पियो करे सुना नबी इमाम हुसैन दे व्याहर अचे इमाम हुसैन के वठण जी था कर हदीस जा लफ्ज या फिर मिन हा हुना इला हा हुना हेडे पियो भजे जरे हेडे पियो वने जरे हेडे पियो वने जरे हेडे पियो वने मुझा मदीने जा मीर हुसैन जे पोया प्या था वजन हजरत हुसैन के वठी करे मुझे दिल पर नबी ये जाड़ी का हाथ दई करे मुझे पाक चप्पन के हुसैन जे चप्पन ते रखियो आ एकड़ी चुम्मी दिनी आ बी चुम्मी दिनी आ चुम्मी दई बस्ता कर फरमाइन था हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुमा मा हुसैन वाया अहब अल्लाह मन अहब हुसैन रब उन सा मोहब्बत तो करे जेको हजरत हुसैन सा मोहब्बत कंदो आहे अज तई असीं साईं जन एकड़ो शेर ठायो इमाम आली मकाम थी साईं जन ठायो अज करबला वाले सरदार जी असां ते नजर आ ऐं सुस्ती के लाहे करे चुस्ती में अकीदे अहले सुन्नत दी तर्जमानी कंदे ही फकीर ता जे सामू पड़े थो अवी सभई मुसा गरजी पढ़ाए या हुसैन इब्ने अली तो दे सलाम तो के सुजाने बिन वडेरो अमीर से तब सलाम कंदो अज सलाम कर साईं करीमन जे डोटे या हुसैन इब्ने अली तो दे सलाम शेरे हक शेरे जली तो दे सलाम तो मिसल कुर्बानी के काने दिनी ए मुकीम गोठ वेचण वाला सब पढ़ण मिटड़ा मिली तो ते सलाम अर्ज हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते है कर अली तो ते सलाम पाण मक्के में आया मक्के में कूफे वारन खत लिखा समन जी तादाद में खत आया पार तैयार थे मक्के का कूफे डे हजरत अब्दुल्ला बिन उमर पियोचे किबलान हजरत अब्दुल्ला बिन जुबैर पियोचे किबलान हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पियोचे किबलान कूफे वारा बेवफाहिन अवाजे वालिद करीम अलीउल मुर्तजा साहब वफा को न कयूं अवाजे भा सा वफा को न कयूं अवी कूफे न वन्यूं अवा के जे करे ही घणी तकलीफ तक तहा के ताकीद था कर अमा पंजो कासद कूफे जे तरफ मोकलियो पर इमाम मुस्लिम के पंजे बिनी बच्चन सागर कूफे दे मोकलियो कूफे में आया 12,000 मानन पेरे नी बेयत कयूं हाई जन उन जे मोहब्बत के दिसी इश्क के दिसी अकीदत के दिसी उल्फत के दिसी प्यार के दिसी हजरत इमाम हुसैन के खत लिखियो इबला वाकई दीवाना हन वाकई परवाना हन वाकई आशिका हन वाकई मस्ताना हन अवा मेहरबानी करे ते जो इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बाबरकात मक्के शरीफ मा कूफे दे तैयार थियार कूफे दे प्याचन हजरत इमाम मुस्लिम के शहीद कयो संदन बिनी बच्चन के शहीद कयो अजीब गाल ही है संदन लाश जिस्मन अमी हिते वेही करे बटे मिनट वे हम आयो ए मदीने जे मीर जे बच्चन जे जिस्मन मुबारकन के कूफे जे बाजार में लटकायो वियो हजरत इमाम हुसैन करबला जे मैदान दे प्याचर रस्ते में खबर पईया इमाम मुस्लिम शहीद थियो सदन बई बच्चा शहीद थिया और पोते न था हटन पोते ड्रिजन न था बटाई फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीदन सामू जुम्बी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं बसीता तरार जो करबला जे मैदान में हजरत हुर्र के मौन उठी आयो किबला ता के कूफे जी इजाजत काने ता के पोते वजन जी इजाजत काने
साईं फरमायो सके छडियो त सी वणू भला पोइते या अॻिते छडिया पोइते हिकड़े हंध सां खे छडन इन साईं अवा खे इजाजत न है बेअत कयो यजीद जी वोट ॾियो यजीद खे 7 8 9 पानी बंब कूफी करबला में पानी न प्यारी उते अली शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन त मोट मोहम्मद कारणी सती पानी बंब हाय हाय न अज तू चौकन ते वेही रसूलुल्लाह जी न्याण ला तो चवी ज़ैनब जी चादर लाथूं सकीना जी चादर लाथूं मां जो के जी न्याणी जी अबा रब ढके के जी न्याणी जी चादर लहे अल्लाह ढके नथी पर जे के जी न्याणी जी चादर लहे शाहपुर में मोरे में मुकीम गोठ में हैदराबाद में केर हर हर पियो चवे अबा फलाणे जे न्याणी जी चादर लथी आ ता सच्ची बुधायो गैरतमंद मर्द छा चंदो भणा शर्म कोन थो अचे चौकन ते बीही करे असा जे न्याणन जू चादर तू लाराई अरे हे न्याणियों आम नाहन बे इजाजत इनके घर जिब्रील भी जाते नहीं कदर वाले जानते ऐ ज़ुशाने अगल बैत बेअदब तो तू ही जेके चवी तो नबी जे न्याणन जो चादर लाथो गुस्ताख त तू ही मोहब्बत जी दावा तो करी गुस्ताख तू जेको महबूब करीम जे बच्चन न्याणन जे ला इए चए अरे वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी पर्देदार न्याणियों हजरत इमाम आली मकाम सा गडहन पानी बंदा हाय हाय नहे हाय हाय नहे घोड़ा घोड़ा नहे सब्र 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 किथे कुंड में खिमन में मन आवाज पे अचे यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम किथे मन आवाज पे अचे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला किथे आवाज पे अचे अर्रहमान अल्लमल कुरान किथे आवाज पे अचे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर किथे अल्लाह जे हबीब जे हदीस जा फरमान पिया खुदा जो कसम खणी तो चवा असी सुन्नी आयूं जेके हुसैन जा हकीकी वारिस आयूं कुरान असां वटा हदीस असां वटा रसूलुल्लाह जो फरमान असां वटा बे पासे भंग जा कुंडा मिलंदे हिते ईंदे त कुरान जूं लोलियूं मिलंदी ऐं मदीने जे मीर जे हदीस जा इरशाद मिलंदई पाण मैदान करबला ते आया ॾहीं जुड़ी थियो साईं उन्हनि खे तकरीर कई फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हे कोल नबी से मुझे ला चयो हुसैन सिबतुन मिनल अस्बात हे कोल मुझे ला नबी से चयो केर सदन जी तरफ न पियो अचे दुनिया जे करे सही माल जे करे सही मिल्कियत जे करे सही दुनियावी लालच जे करे सही अल्लाह जे हबीब करीम जे बच्चे के तकलीफ पिया ॾियण पर असी छा चवां कहां से लाऊं में ऐसी जुबां इमाम हुसैन कहां से लाऊं में ऐसी ए साईं जे असी त साईं जा शागिर्द बच्चा बायूं साईं पढ़ंदा आ पंहिंजी जवानीअ में कहां से लाऊं में ऐसी जुबां इमाम हुसैन करे जो तेरी सिफात वो बयां इमाम हुसैन कहां से लाऊं में ऐसी तो खुदा के लुत्फ का फैज़े नबी का मरकज है वो करबला में तुम्हारा आशिक़ा इमाम हुसैन कहाँ से लाऊं में ऐसी पाण शहीद थिया संदन बच्चा शहीद थिया
ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झी छॾियो ॿुधी हूंदव अहल बेतन मां पहिरियां पहिरियां शहीद थियो हज़रत अबू बकर बिन अली। अबू बकर बिन अली हज़रत अली जे पुट जो नालो हो अबू बकर। अबा दुश्मननि जा नाला रखबा छा, दोस्तनि जा नाला रखबा, प्यारनि जा नाला रखबा। मालूम थियो त हज़रत इमाम आली मक़ाम रदी अल्लाह ताला अन्हु जे बाबे करीम हज़रत अलीउल मुर्तज़ा खे अबू बकर उमर सां प्यार। अल्लामा अबुल फर्ज अब्दुर्रहमान इब्न जोज़ी वॾो आलिम रहमहुल्लाह ओ तो लिखे हिकिड़े दफ़े हज़रत अलीउल मुर्तज़ा तक़रीर कई, तक़रीर करे बस कई, हिकिड़ो हमरा संदुन ख़िदमत में आयो, अचे अर्ज़ कई त क़िबला अॼु मां हिकिड़ी तक़रीर कई, तक़रीर में तव्हां हिकिड़ी दुआ घुरी, उहा दुआ मूंखे सम्झ में कान आई आहे। साईं जो कहिड़ी दुआ घुरियमि? अल्लाहुम्मा अस्लिहना बिमा अस्लहत बिहिल खुलफा अर्राशिदीन, मौला मुंहिंजी इस्लाह ईअं कर जीअं ख़लीफ़नि जी तो इस्लाह कई। साईं क़िबला ए ख़लीफ़ा कहिड़ा, ए ख़लीफ़ा कहिड़ा? हज़रत अली पियो चवे हुमा हबीबाया व अम्माक अबू बकरन व उमरो, ए ॿई मुंहिंजा महबूब थई, ए तुंहिंजा चाचा थई। कहिड़ा? हिकिड़ो अबू बकर, ॿियो उमर। इन्हनि सां मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजो इन्हनि सां प्यार आहे, इन्हनि जी मूंसां उल्फत आहे, मुंहिंजी इन्हनि सां उल्फत आहे। असीं तोखे सबक़ ॾींदा आहियूं त जे आशिक आहीं त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। सची हेडी जमायत आई आई छाजे लाइ हो को असां जे लाइ हो। जे आशिक आही त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। जे आरिफ थियण खुरी त पोइ रख इरफान हबीब जे बचड़न जो। सखर में हाणे सखर में हज़रत अमीर उमर सोने जी गुस्ताखी कयूं। मां जो तव्हां वाजिब मोहब्बत रखी आहे, असांजी अहल बेत सां मोहब्बत, अहल बेत जन जा नाला पंहिंजे बच्चनि ते रखनि, तूं उन सां चवनि थो मोहब्बत रखी। पान कुना हमें गर्क न कर असहाब आल में फर्क न कर, वो गड वा गड रहदा ही। अच मथे खण चा फरमान हबीब जे बचड़न जो। जे आशिक आही त कन खोले बुध शान हबीब जे बचड़न जो। अल्लाह तबारक व तआला इमाम हुसैन का या खिदमत वरती, इमाम हुसैन या खिदमत दीन जी ॾिनी। अॼु अहिड़ा बदबख्त माण्हू निकिता जेके जन बाबा यज़ीद सुठो हो, यज़ीद भलो हो, यज़ीद अमीरुल मोमिनीन हो, यज़ीद हीअं हो। मां चयो तोखे यज़ीद जी ग़ुलामी मुबारक, तूं यज़ीद जो नौकर ही, तूं यज़ीद जो पठू आहीं। असीं आहियूं हुसैन जा ग़ुलाम, असां आहियूं हुसैन जा दीवाना। अॼु मुक़ीम ॾाहिरीअ जे ॻोठ में अचण वारो ख़ुदा जे इज़्ज़त जो कसम थो ॾियां, जागी जागी चइजो त इनखे यज़ीद जी ग़ुलामी क़बूल हुजे। असांखे यज़ीद न खपे, असांखे खपे त हज़रत हुसैन खपे, जेको मदीने जे मीर जे कुल्हनि जो स्वार। असां इमाम हुसैन जा नौकर आहियूं, असीं उन जा ग़ुलाम आहियूं, असीं उन जा दीवाना आहियूं, असीं उन जा परवाना आहियूं। हे मुस्किबला मुफस्सिर क़ुरान जंहिं रुगी हिकिड़ो साल न, 2 साल न, 3 साल न, 50-55 साल लागी तो हज़रत इमाम हुसैन संदुल बच्चन जो शान गायो आहे। हे इमाम हुसैन जा ग़ुलाम, हे हुसैन खे प्यारा आहिनि, जेके सुम्हंदा आहिनि त ख़्वाब में मदीने जे मीर जूं त ज़ियारतूं थींदियूं आहिनि, पर हज़रत इमाम हुसैन जा बि जलवा ॾिसंदा आहिनि। आशिक नबी करीम जा जन सॼी ज़िंदगी नबी करीम जे बच्चन ऐं हुज़ूर जे अहल बेतन जी ग़ुलामी ॾिनी। बस ही शेर पढ़ी तो दुआ साईं जन ख़िताब फरमाइंदा, अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा वरा है। सुभान अल्लाह नथा चो, सुभान अल्लाह नथा चो। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा वरा है, इसमें हसनैन है
जाग जा, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। बहलूल हो दरवेश को अदा बुझो, बहलूल के जो अली जो मकाम त मुखे बुधा, अली जो केतरुआ बहलूल जो अली जो मकाम तुखे बुधा, तो ये सामू दरिया थी बगदाद में मां पानी भरिया हिन लोटे में, पर यो लोटो सजो भरी अचजा, सजो दरिया हिन में विझजा। हाँ सही हुन सुंदो का साईं जी करामत आयो लोटो खणी सजो हिन चो त हणे विझां तो लोटो जो अंदर विधई, हाणे लोटो सी दरिया के छा करे, लोटो जो अंदर विधई थोरो पानी आयो दरिया ओड़ो जो ओड़ो आयो। बहलूल के अर्ज कई क़िबला अमां चयो त सजो दरिया जो पानी लोटे में विझी अचजा। हाँ बाबा मूं चयो वो क़िबला लोटे में त पानी कोन आयो, पाण फरमायो तुझे हिन लोटे में हेडो दरिया कोन थो अचे त हिन लोट में अली किथां ईंदी। अली उन्हन के समझ में ईंदो जन जे दिल में मोहम्मद जो इश्क, अबू बकर जो इश्क, उमर उस्मान जो इश्क। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउल वरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। ये तो मरी जरा वञा काबे इश्क का हूँ नमाजी, अरे मैं हूँ उनकी हिमायत पे राजी। आखिर में टिपैरिये ते रोजो न बन जा, मेरी तुरबत पे मेरी मरकत पे मेरी मरणू ता है न सही पुछा लिखो, मेरी तुरबत पे मेरी मरकत पे मेरी तुरबत पे लिखना के न्याजी, पंजितन का ये अदना गदा है। अल्लाह ताला हिन ॻोठ वारनि खे ख़ुशि करे ऐं जेके हेॾो माशाअल्लाह मजमू जे गथियुआ परे परे खां आशिक दीवाना इमाम हुसैन साईं जा आया। असां फ़क़ीर आहियूं, संदन ग़ुलाम आहियूं, संदन नौकर आहियूं, संदन मुलाज़िम आहियूं, संदन ख़िदमतगार आहियूं, संदन दर्जा नौकर पालियल आहियूं। असीं त उन्हनि जी ग़ुलामी ॾियण जे लाइ हाज़िर आहियूं ऐं जन जन दोस्तनि असांजे ॻोठ वारनि इलाइक़े वारनि कोशिशि करे हिन जलसे में तावन कयो। अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, उम्रनि में, औलाद में, इज़्ज़त में बरकतूं अता फरमाए। अवी वरी साईं जन जे लाइ दुआ कयो, अल्लाह ताला साईं खे सेहत कामिला अता फरमाए, जो हेड़ियूं शख्सियतूं घटि पैदा थींदियूं आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला संदन जो सायो ता देर अहले सुन्नत व जमात ते कायम ऐं दायम रखे। असां खे बि संदन अदब ऐं ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब करे। रब करीम हिन फ़क़ीर जो अर्ज़ करण, अव्हां जो अचण ॿुधण पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मक़बूल करे। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।